हाँ ये माण्हू का कह रहा त ना जी रात एसपी असांजा माण्हू अस्पताल में खणी हिलालो माण्हू ज़ख़्मी थी पियो आहे असांखो पाण गोली लगी अथसि जंग में जी दा असांजो को बि मसइलो न हुयो असां सरेआम खयूं वियासीं हिलालो माण्हू जी असांजी का बि ॻाल्हि कोन्हे हाणे छा चवणु आहे तव्हांजो असां हे माण्हू खणी आया आहियूं एसपी साहिब घोटकी जे हद मां जी जे असांखे माण्हू पंहिंजो मिलंदो त हिनखे पंहिंजा माण्हू मिलंदा न त हे मारे बि लाश सटींदासीं इनशा ताला सीपीक रोड न हलंदुसि जी जी तव्हां छा चवणु आहे तव्हां केरु खणी आया छा मसइलो आहे यार जड़ा इन बंदा चाह गए वो छोड़े हाँ। असे कुछ छुड़वावे असा गरीब आदमी दाड़ी वाले अच्छा ते जिवें ही है भेन बेकसूर या कसूर इन्हीं को पता असा असा हूं बेकसूर तुसा क्या आखिंदा बे तो क्यों धाड़े चावे इन्होंने थे असां गरीब ऐसे साकू धड़ेल चाहन साकू छुड़वाओ धड़े क्या आखिंदा पेन धड़ेल लखेंदन सारा बंदा छोड़ो ते असां तोक ता छोड़े तो एसपी को आको ना बंदा छोड़े ना एसपी जड़ा ये बंदा छोड़े त असे कुछ छुड़वावे जी तो तव्हां छा चवणु हा माण्हू असांजो छॾींदो त असां माण्हू न पैसनि खां खयूं थासीं न कोई मसइले में खयूं थासीं भई असांजा माण्हू छॾींदो त असां बि छॾींदासीं न छॾींदो हे माण्हू बि असां वटि हूंदा राति अञा अचे इनशा ताला घोटकी वारो रोड इहो बि न संभालींदो एसपी जी नाज़रीन अतियारनि चवणु आहे त असांजो माण्हू नाजायज़ी पुलिस खणी वई आहे अस्पताल मां उनखे पंहिंजी तरफ़ां उनखे धकु लॻी वियो एसपी घोटकी वारो खणी वियो आहे उहो माण्हू मोटाए ॾींदा त हे माण्हू अॻुवाट थियल असां मोटाए न को बि भुंग वग़ैरह का बि न आहे माण्हू ॾींदा त असांजे माण्हू ॾींदासीं न त हीअ असां माण्हू न ॾींदासीं ऐं अॻियां बि क़दम खणी सघूं था महिरबानी मीडिया वारनि गुज़ारिश आहे त असांखे माण्हू जल्द वापसि कयो वञे